नाज़रीन बदीन का ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। बदीन जे ॻोठ जहान बख्श पठाण में पानी जे तलाउ मां औरत जो लाश हथायो आहे। औरत गदू ओठो जो लाश हथ कयो वियो आहे। घर में कोहराम बदल आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। नाज़रीन ये ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। बदीन खां बदीन जे ॻोठ जहान बख्श पठाण में पानी जे तलाउ मां औरत जो लाश हथायो आहे। ख़बर अवां सां बदीन मां शेयर कई पिया। ॻोठ जहान बख्श पठाण में पानी जे तलाउ मां औरत जो लाश हथायो आहे। लाश घर पहुचण ते वासन में कोहराम अची वियो। बदीन मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं अली मोहम्मद शानी खां। जी अली मोहम्मद शानी। जी बिल्कुल ॿुधाईंदो त बदीन जे शहर खोस्ती रोड जे बाईपास वटि ॻोठ जान बख्श पठाण में जेको बाईपास ते तलाउ आहे उन में औरत जो लाश मिलियो आहे ऐं औरत जो नालो गिदू ज़ाल ॾिनो ओठो ॿुधायो पियो वञे ऐं उते जेको लाश तहवील में वठण खां पुलिस हवाले कयो वियो आहे। जॾहिं त यादि रहे हिन तलाउ में कुझु साल अॻु में बि नवाज़ कोसो जेको हिन साॻी तलाउ में ॿुॾी फौत थी वियो। हिन वक़्तु उन साॻी तलाउ में औरत जो जेको लाश मिलियो आहे लाश मिलण खां पोइ अहिड़ो इतला जॾहिं वारसनि खे पियो थो त घर में कोहराम अची वियो आहे। जी मेहरबानी अली मोहम्मद शानी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन जाती मां ख़बर अवां शेयर कंदासीं। समुंड में मच्छी जो शिकार कंदे ॿुॾी वियल नौजवान सदाम हिंगोरे जो लाश हथायो आहे। ॿुॾी फौत थियल नौजवान जो लाश समुंड में चाइना पुल वटि हथ कयो वियो। नौजवान खे मुबैना तौर समुंड में ॿोड़े मारण जा अफ़वाह आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ जाती खां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं त समुंड में मच्छी जो शिकार कंदे ॿुॾी वियल नौजवान सदाम हिंगोरे जो लाश हथायो आहे। ॿुॾी फौत थियल नौजवान जो लाश समुंड में चाइना पुल वटि हथ कयो वियो आहे। नौजवान खे मुबैना तौर समुंड में ॿोड़े मारण जा अफ़वाह आहिनि। जाती मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। समुंड में मच्छी जो शिकार कंदे ॿुॾी वियल नौजवान सदाम हिंगोरे जो लाश हथ कयो वियो आहे। ॿुॾी फौत थियल नौजवान जो लाश समुंड में चाइना पुल वटि हथ कयो वियो। नौजवान के मुबैना तौर समुंड में ॿोड़े मारण जा अफ़वाह आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे जाती खां शेयर कंदा हलूं। समुंड में मच्छी जो शिकार कंदे ॿुॾी वियल नौजवान सदाम हिंगोरे जो लाश हथायो आहे। ॿुॾी फौत थियल नौजवान जो लाश समुंड में चाइना पुल वटि हथ कयो वियो आहे। नौजवान खे मुबैना तौर समुंड में ॿोड़े मारण जा अफ़वाह आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह सां लाइन ते मौजूदु आहे। जी ग़ुलाम मुस्तफ़ा शाह आगाह कजो छा तफ़सील आहिनि। जी हाँ बिल्कुल जाती में 2 ॾींहं अॻु मुबीना तौर समुंड में मच्छी जो शिकार कंदड़ नौजवान सदाम वलद अब्दुल्ला हिंगोरो जो लाश समुंड चाइना पुल वटि हथ कयो वियो आहे। अहिड़े इतला मिलण ते जाती पुलिस लाश खणण लाइ पीती आहे ऐं जॾहिं त नौजवान खे मुबीना तौर समुंड में ॿोड़ण ऐं मारण जा अफ़वाह हली रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।